अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। शाहनवाज़ भी क़ादरी तरफ़ां सभिनी खे सलाम। जीअं त ही असांजो नओं विलाग आहे, असांजो प्यारो भाउ शाहिद अली भीअ अॼु सऊदी जी सुभाणे 9 बजे फ्लाइट आहे। इंशाअल्लाह वरी मदीने वेंदो इंशाअल्लाह। अलाह साईं तव्हांखे मदीने जा दीदार नसीब कंदो। जेके जेके वीडियो ॾिसो था इंशाअल्लाह उन्हनि जे हक़ में बि दुआ घुरंदो। इंशाअल्लाह सॼे विलाग में तव्हांखे दीदार कराईंदासीं। साईं जावेद ही असां हाणे तयारी में आहियूं, वञूं पिया कराची। हाणे बसि तयारी आहे सफ़र ॾांहुं कराची ॾांहुं। कराची एयरपोर्ट वेंदासीं। हीअ असांजो प्यारो दोस्त शाहिद जो प्यारो दोस्त भाउ आक़िब सियाल मौजूदु आहे। ऐं हिन वक़्तु असां गाॾीअ में सामान रखंदासीं। हाणे हिन वक़्तु असां जाम शोरे में स्टे कई आहे। जाम शोरे में पुॻा आहियूं, हिते चांहि पीअंदासीं यासर रेस्टोरेंट ते। हलो हलो हलो। जाम शोरे होटल ते हिन वक़्तु आहियूं। हिन वक़्तु असांजो सफ़र जारी वसारी आहे। कराची में पुॼी विया आहियूं। बैरिया टाउन तव्हां ॾिसी रहिया आहियो। असांजो सफ़र जारी सारी आहे। कराची असां पुॻाऊं मस्जिद गॾा असां साम्हूं एयरपोर्ट ते वञूं पिया हींअर। अल्हम्दुलिल्लाह असां कराची एयरपोर्ट ते जिना एयरपोर्ट ते पुॼी विया आहियूं। ऐं भाउ शाहिद बि ईअं ॾिसो था सामान पंहिंजो तयारु करे हाणे अचे पियो रेडी काए। इंशाअल्लाह बसि कुझु ई मिंटनि में हाणे रवानगी थींदो। माशाअल्लाह कराची असां पुॼी विया आहियूं इंटरनेशनल एयरपोर्ट। असांजो प्यारो भाउ हींअर असां खां वञे पियो मोकिलाए। चवंदा आहिनि त पंहिंजे घर खां ॿाहिरि बि मुसाफ़िर आहे माण्हू। ही भाई रचेल जा संदरा हूंदा आहिनि। असांजो प्यारो भाउ शाहिद बि ईअं। असांजो हिन सां वॾी मोहबत चाह आहे। अलाह हिनखे शाद आबाद रखे। ख़ैर सां ई मदीने पाक वेंदो ऐं असां तव्हां लाइ दुआऊं घुरंदो त अलाह असां तव्हांखे बि मदीने जा दीदार नसीब फरमाए। अलाह हिन असांजे प्यारे भाउ शाहिद बीअ खे शाद आबाद रखे, सफ़र आसान फरमाए। अस्सलाम वालेकुम। खैर सां माशाअल्लाह मदीने पाक में पहुची विया हूं। अल्लाह जे फज़ल करम सां जेके असां नाज़िज़ करीम दोस्त मिट माइट सभिनी खे दीदार करण था ऐं दुआ करियो त असां खैर सां पहुची विया आहियूं। अल्लाह सां तव्हां जी महिरबानी। कराची एयरपोर्ट ते असांजा प्यारा दोस्त नात ख़ान एहतशाम तुनियो क़ादरी साहब मिलिया ऐं जुनेद अली साहब मिलिया, जिन असांखे बहितरीनु ख़िदमत कई ऐं चकर हणायूं, घुमायूं फिरायूं। सच पुछो त तमामु बहितरीनु मज़ो आयो। अलाह उन्हनि खे ख़ुशि रखे, उन्हनि बि बहितरीनु इज़तूं कयूं। ऐं हाणे असांजो सफ़र आहे गुलशन हदीद फेज़ 1 में, जिथे असांजा मिट माइट रिश्तेदार आहिनि उन्हनि ॾे वेंदासीं इंशाअल्लाह। हिन विलाग में तव्हां ॾिसंदा रहो। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? वाह, हींअर गुलशन हदीद पुॼी विया आहियूं। असांजो वसीम माशाअल्लाह
ते बुध बाज़ार सुभाणे लॻंदी सेटिंग हले पई। वाहे कराची ईंदा आहियूं मासात ख़िदमतूं कंदो आहे ॾाढियूं असांजूं। सलाह ख़ुशि रखेसि। असांजो हिते कामरान रहमान उन्हनि सां मुलाक़ात थींदी। वक़्तु असां गुलशन आदीद में पुॼी विया आहियूं, जिते असांजो बहितरीनु दोस्त ऐं असांजो मारोट शोएब अली भीअ साहब ऐं असांजो प्यारो कज़न गॾु आहे कामरान अली भीअ साहब ऐं मुंहिंजो प्यारो मासात बहितरीनु इंसानु वसीम अली भीअ साहब मूंसां गॾु आहे, जेको माशाअल्लाह हर वक़्तु जॾहिं बि असां कराची ईंदा आहियूं त असां ॾे कॉल बि करे चवंदो आहे त असांखे ज़रूरु टाइम ॾिजो ऐं घुमाईंदो आहे फिराईंदो आहे। उहो बि असां सां गॾु आहे। माशाअल्लाह शोएब जे घर कचहरी कईसीं ऐं माशाअल्लाह बहितरीनु मज़ो आयो, खिल भोग थी। सच पुछो त तमामु बहितरीनु सुकून मिलियो, पंहिंजनि सां मिलिया। हिन वक़्तु असां मंज़ूर अली भीअ साहब जे घर मौजूदु आहियूं। हीअ असांजो मारोट आहे, अलाह हिनखे शाद आबाद रखे। तमामु बहितरीनु इंसानु आहे, बहितरीनु ख़िदमतूं कंदो आहे। जॾहिं बि कराची ईंदा आहियूं माशाअल्लाह असांजी वॾी इज़त कंदो आहे। अलाह साईं हिननि जे रोज़ी रिज़्क़ में बरकतूं अता फ़रमाए। हिन वक़्तु असां कोच जे अॾे ते पुॼी विया आहियूं, जिते बसि गाॾी जो वेट आहे ऐं असांजा प्यारा अज़ीज़ रिश्तेदार मौजूदु आहिनि, प्यारा दोस्त मोहबती इंसान जेके जीअं में जायूं ॾींदा आहिनि। जावेद अली भीअ साहब, अमजद अली भीअ साहब ऐं शाहिद अली भीअ साहब तमामु बहितरीनु ख़िदमत कयूं ऐं मूंखे जेके खणी बि आया ऐं चयूं त असां तव्हांखे गाॾीअ में वेहारे पोइ घरु वेंदासीं। उन्हनि जूं मोहबतूं आहिनि ऐं हाणे असां गाॾीअ में चढ़ी विया आहियूं ऐं इंशा अलाह साईं असांजो सफ़रु आसानु कंदो ऐं ज़िंदगी रही त वरी चकर लॻाइबा पिया, वरी दीदार थींदा, वरी इंशा अलाह नए व्लॉग सां हाज़िर थींदासीं। सभिनी दोस्तनि जूं मोहबतूं जन असांखे जीअं में जायूं ॾिनियूं, ख़िदमतूं कयूं, काफ़ी विद्या अञा हिन में असां भरे न सघियासीं। उन्हनि जूं महिरबानियूं जन असांखे इज़तूं ॾिनियूं, शान मान ॾिनो, अलाह उन्हनि खे शाद आबाद रखे। वॾियूं महिरबानियूं।